नाज़रीन, ख़बर अवां सां शेयर कंदासीं आदलपुर मां रिपोर्ट मोहम्मद ईसा कोलाची। आदलपुर जे इलाइक़े रुख फारम जे 20 ॻोठनि खे मिलाईंदड़ लिंक रोड कई सालनि खां तबाह हालीअ जो शिकार। इंतज़ामिया ख़ामोश। ड्रहो ईदन शाह वासी अली अकबर रुख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तक़रीबन 15 सालनि खां असांजो भोजन रुख लिंक रोड ठहियो हो, जो हिन वक़्तु हंधा हंधा टुटी वियो आहे ऐं उन रोड ते लॻल वाहुनि जूं मोरियूं बि टुटी वियूं आहिनि। इलाइक़े वासी शहर ॾांहुं बीमारी सबबु या कंहिं मजबूरी ख़ातिर रक्शो ट्रैक्टर बि गुज़री नथो सघे। हुन चयो त ॿिए पासे ॾींगड़ो वाह गुज़रे थो, जंहिंजी पुल में मुअल जानवर कई महीननि खां फाथल हुजण सबबु बदबू फैलियल आहे ऐं समूरे इलाइक़े जा माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थी रहिया आहिनि ऐं इंतज़ामिया दूरबीनी ते नज़र नथी अचे ऐं ॾींगड़े वाह जे कपरनि ते कब्ज़ा लॻा पिया आहिनि। आम इलाइक़े जो माण्हू गुज़री नथो सघे। वधीक हुन ॿुधायो त अली शाह क़ब्रिस्तान आहे, जंहिंमें माल मवेशी चारण सबबु माल जे खुरनि जे वज़न जे करे क़बरूं झुरी पवनि थियूं। आला अख़्तियारनि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सीशन जज घोटकीअ खे अपील आहे त तमामु मथीं हक़ीक़तनि ते नोटिस वरितो वञे ऐं मसइला हल कराया वञनि।